नाज़रीन, सिंध जे तारीख़ी विरसे कारूंझर जे काट ख़िलाफ़ सिंध हाईकोर्ट जे फ़ैसिले खे सिंध सरकार सुप्रीम कोर्ट खां वफ़ाक़ी आइनी अदालत मुंतक़िल करायो आहे, जंहिं जी ॿुधणी लाइ 26 नवंबर जी तारीख़ मुक़रर कई वई आहे ऐं दुरिन खे नोटिस जारी कया विया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि उस्मान जान ख़ास खेली। जी उस्मान, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, कारूंझर जबल जी कटाई वारे केस सिंध सरकार जे वकील सलाउद्दीन अहमद केस वरण का इनकार करे छॾियो आहे। नगर पार्क जे तारीख़ी कारूंझर जबल सां लाॻापियल 2 अहम केस सुप्रीम कोर्ट खां आइनी अदालत मुंतक़िल करे छॾिया आहिनि। पहिरीं ॿुधणी 26 नवंबर ते थींदी। केस में सिंध सरकार जे वकील सलाउद्दीन तरफ़ां 27वीं तरमीम ख़िलाफ़ वकीलनि जी अदालती बाइकाट सबबि आइनी अदालत में पेश थियण खां माज़रत करे छॾी आहे। सिंध जे कानून वारे सेक्रेटरी खे पिणु ख़त लिखे अहिड़ो आगाह करे छॾियो आहे। वकील सलाउद्दीन अहमद पंहिंजे ख़त में सिंध हुकूमत खे मशवरो ॾिनो आहे त नओं वकील मुक़ररु कयो वञे। कारूंझर सां लाॻापियल केसनि जी मुंतक़िली सां हाणे नई ॿुधणी वफ़ाक़ी आइनी अदालत में थींदी। कारूंझर जे बचाव लाइ सरगर्म धुरियुनि जो चवणु आहे त हुकूमत खे हिन मौक़े ते मज़बूत केस तयारु करे नओं वकील मुक़ररु करे अदालत आॾो सिंध जे तारीख़ माहौल ऐं वसीलनि जे तोहफ़ लाइ मुयसर मौक़ो पेश करणु घुरिजे। ॿिए तरफ़ कारूंझर जो केस विढ़ंदड़ वकील मुनवर सागर जो चवणु आहे त सिंध हाईकोर्ट कारूंझर जबल जे तारीख़ी फ़ैसिले तहत कारूंझर जबल खे क़ौमी विरसो करार ॾिनो हो, पर उन ते का अमल न आहे थी सघियो। जंहिं फ़ैसिले खे सिंध हुकूमत ॿीहर रिवर्स कराइण जे लाइ सुप्रीम कोर्ट में पेटिशन दाख़िल कराई वई आहे, जेका आइनी अदालत ॾांहुं मुंतक़िल थी वई आहे, जंहिंजी ॿुधणी 26 तारीख़ ते मुक़ररु कई वई आहे। फ़कीर मुनवर सागर मूजिबि हू पाण अलाह रखियो समेत पेटिशनर आहिनि ऐं कोशिशि कई थी वञे त वकील मुरफ़त थ्रू पेश थी कारूंझर जे तोहफ़ लाइ कानूनी जेका जंग आहे उहो विड़ी सघिजे। हुनजो वधीक चवणो हो त सिंध हुकूमत जो इरादो आहे त कारूंझर जी कटाई बहाल कराई वञे, पर असांजी जदोजहद कारूंझर जे वर्ल्ड हेरिटेज करार ॾियारे महफ़ूज़ कराइण लाइ सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो जेका आहे उहो बरक़रार रखणु घुरिजे। ॿिए तरफ़ थर बार जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट कंवर अमर चयो आहे त कारूंझर सिंध जो क़ौमी विरसो आहे। उन बाबति केस आइनी अदालत ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। हुकूमत खे घुरिजे सुप्रीम कोर्ट में दाख़िल कयल नज़रसानी पेटिशन वापसि वरिती वञे। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी बि ऐलान करे चुको आहे त कारूंझर न कटजंदो। वकील बिरादरी सिंध जो अवाम कारूंझर सां मुहबत करे थो ऐं एडवोकेट कंवर अमर ॿुधायो त 26 तारीख़ ते वकील बिरादरी पारां एहतिजाजी मार्च ऐं अदालती बाइकाट पिणु कयो वेंदो। ओॾा कारूंझर सुजाग फोरम जे अॻवान अलाह रखियो कोसो राब्तो करण ते ॿुधायो त कारूंझर जबल सिर्फ़ु जबल न आहे, पर मक़ामी माण्हुनि लाइ पाणी, मुआशी, चरागाह, नायाब जीवत, जड़ी बूटियुनि ऐं पखियुनि जो हयातियाती माॻ आहे। सिंध हुकूमत जे वाइदनि बावजूदि हाई कोर्ट जे तारीख़ी फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे आइन ऐं तरमीम जी कोशिशि करे कारूंझर खे ख़तरे में विझी रही आहे, जेको इंसानी ख़तरे ऐं कानूनी असूलनि जे ख़िलाफ़ आहे। कारूंझर सां मुहबत कंदड़ सभु माण्हू कल्ह बि गॾु आहे, अॼु बि गॾु आहिनि ऐं हमेशह कारूंझर सां गॾु हूंदा। जी उस्मान, महिरबानी मां जी।